अम्मा तव्हां केरु आहियो? असां बलोच आहियूं। किथां जा आहियो? असां असुली रते देरे जा आहियूं। अच्छा, हा, हिन अदीअ खे छा थियो आहे? हे अदी ॾिसंदे घुमंदे हिनखे अॼु तक़रीबन 10 साल रातिनि जो अखियुनि खां बीहजी वियो। अच्छा अम्मा, हा, इलाज वग़ैरह करायो अथव? इलाज वग़ैरह जेको ग़रीबी मुंहिंजो हाल हुयो, ग़रीब हुयमि, रनज़ाल हुयमि, कमाइण वारो कोन हुयो, उदई यतीम हुया, जेको मुंहिंजो हाल हुयो, जेके मिसाल सरकारी अस्पताल लाड़काणो सिविल में वठी वियोमांसि, अहमद अली चांडे ॾे सखर हिकु दफ़ा सरकारी अस्पताल वठी वियमि, जेको सघ हुयो, जेको 5 रुपया हुया उहे खपाए वीचारी खे। हाणे न इलाज, न दवा, न दारू, बसि कुझु बि न आहे। अम्मी पोइ तव्हांजे घर में ॿियो को मर्द वग़ैरह? मर्द अलाह हयाती ॾियनि, मर्द पंहिंजे अलाह जे आसिरे हर को थी वियो आहे। पोइ तव्हांजो घर जो चरखो कीअं हले? बसि हे ज़लील गुज़राना, दरपदर गुज़राना, बसि ॿियो कुझु कोन्हे। वधीक हाणे छा ॿुधायां, वॾो पुटु छॾे वञी कराची में शादी करे वेही रहियो, हिते जो ॿार बच्चा अथसि, माई अथसि, 2 ॿार अथसि, हो माज़ूर अदड़ो आहे, हू इन जे झटके जो मरीज़ आहे, बि न इलाज, न ॿियो न टियों, बसि ईअं अलाह जे आसिरे हलूं था। हा, हे बि माज़ूर आहे? माज़ूर आहे। हिनखे छा थियो आहे? हिनखे बसि बचपन खां वठी झटको थियो आहे। ग़रीबी हाल हुयो, ख़ुशि चङो भलो, वीचारे जो इलाज न थियण बावजूदि हिन जो हालात हे थी वियो आहे। छा कयूं, अल्लाह ख़ैर करे न रब्बुल आलमीन। माना ख़ुशी ज़िंदगी अल्लाह के चवंदी मां के मार त जान छुटे। छो मारियो तोखे अम्मा? इलाज कोन्हे न, कोई मालिकी वारो करण वारो कोन्हे, ॿाहिरि छॾे विया आहिनि। वो छॾिया अथई? हा, ॿाहिरि छॾे विया आहिनि घर। 2 ॿार हुई अम्मा? हा हा, अल्लाह, ॿाहिरि छॾे विया आहिनि। हक़नि जी हासिलात लाइ सिर्फ़ मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल